बैक इन अनदर व्लॉग। तो आज है हमारा ब्लैक डे, जैसे कि आप लोग देख सकते हैं कि पीछे मेरे सारे लड़के ब्लैक हुए हैं, क्योंकि आज हम मना रहे हैं दुख का दिन, क्योंकि हम जा रहे हैं ये कैंपस छोड़ के। तो फिर दिखाते हैं आपको क्या सीन्स हैं। ओके गाइस, तो दुख वाले दिन की तैयारियां कुछ इस तरह से हो रही हैं। ये हमारी 3rd ईयर की ग्रुप फोटो है, जिसमें मैं बहुत प्यारी लग रही हूँ। देख सकते हैं आप कितनी प्यारी हूँ ना मैं। गाइस, तो ब्लैक डे में अभी हम गेम्स खेल रहे हैं। बहुत हो गया दुख, अब हम थोड़ा सा एंजॉय करेंगे। मेरी मुझे प्यार हुआ मस्ताना हुआ, मिलना पड़ेगा ज़माना हुआ था, इकरार हुआ। ओके गेस कयो गाइस, हिन में गेस करणो आहे त असां कहिड़ी मूवी जो नालो थो ॿुधाए। हलो हलो एक कयो, हिननि खे छा थियो आहे सेक्शन बी वारनि खे। ओके गाइस, गेस कयो त कहिड़ी मूवी आहे। अचो अचो, नहीं पर्ची आहे, पर्ची कंहिंखे हिकिड़ी पर्ची खणणी पवंदी, उन मां जेको बि जंहिंजो रोल नंबर ईंदो उनजे बारे में ॻाल्हाइणो पवंदो। ठीक आहे, स्टार्ट करता हूं। सही आहे। मोर ये जेको आयो आहे रोल नंबर 5 रशीद। साइड करो, रशीद ॾेखारियां पहिरियां। आज़ान थी वई, बाबा थी वई। ओके नाउ लेट्स कम टू द गेम। जेको मुंहिंजो रोल नंबर आयो आहे उहो आयो आहे रशीद जो। अंजन सॾींदासीं, हिन नाने जो नालो हूंदो, हुन सां वॾी हिनखे उबत हूंदी, चाह हूंदो, पोइ हिन जो नालो असां रांझन हूंदो हुयो। ॿियो इहो मामिलो आहे त सची आहे त ॾुख हिन जो कोन्हे त को असांजी इहे तव्हां सभु असांखे उजड़ो विच वञो था पिया। सची आहे त मूंखे ख़ुशी थिए थी पई जो तव्हांखे जान छॾी। ॾुख इहो हूंदो त जेका हीअ शागिर्दी वारी ज़िंदगी आहे उहा वेंदी, आज़ादी वेंदी। उन्हनि में जेके चेहरा मूंखे यादि रहंदा उमिरि जे आख़िरी तय हिसे ताईं, उन्हनि में जेके बि 2-3 चेहरा हूंदा उन्हनि मां रशीद जो हिकिड़ो चेहरो आहे, छो जो इंतिहाई गलीज़ चेहरो आहे, इन करे एहसानुल्लाह बारे में तव्हां कुछ ख़बर आहे? वैसे सच एहसानुल्लाह से मेरा कभी इंटरेक्शन रहा नहीं है, लेकिन बीइंग अ क्लासमेट एहसानुल्लाह इंटेलिजेंट भी है एंड यू आर अ गुड गाय। किसने बोला? बहुत सारी दुआएं आपके लिए। कबीलन जा नवाब थींदा सरदार। हाँ ही बि नवाब आहे पर छड़नि जो। अॼु 5 साल आहे, हर माण्हू लाइ कोशिशि कई थी पर को अच्छा मुंहिंजो मूं वटि रोल नंबर आयो आहे 47, ठीकु आहे। उन ते आहे असांजी बिलव्ड सिस्टर एल्सा, जंहिंजे नाले ते असांजो कैंपस बि आहे, ठीकु आहे। तो शी इज सच अ क्यूट गर्ल, ऐं मां हुन लाइ को नेगेटिव कमेंट पास न कंदमि, छो जो हीअ उहा छोकिरी आहे जंहिंसां 5 सालनि में मुंहिंजो कॾहिं जहिड़ो न आहे। बहुत अच्छी बात लगी यो क्रेडिट सॼो हुन ॾे
अगर मां झेड़े खेण जी कोशिश भी कयां त मूंखे जवाब ना ॾींदी ऐं ॿी ॻाल्हि हुनजी यार इंग्लिश ॾाढी सुठी आहे यार अमी मां वटि रोल नंबर आयो आहे मेविश जो ऐं हीअ रही मेविश हाँ ॿुधा रोल नंबर 51 मेविश हो हाँ असां क्लास जी टॉपर हिकिड़ी पर्ची मुझे न चवाए दी लाइन में 53 ना फरहान अच्छा हाय 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 शुरुआत कर जुल्म क्या है सब उठा दे जाली दुश्मन ज़ाती तौर ते जे शख्सियत ते ॻाल्हाइजे त भाउ तमामु डिसेंट माण्हू आहे पर थोरी हरकत अथसि वकील दोस्त ऐं अलाह पुॼंदसि पुट थोरो जज़्बाती घणो आहे फर्स्ट ईयर में असांखे लॻंदो ॾाढो डिसेंट हो बाद में ख़बर पई त डिसेंट काई कान अथसि पर डिस्पाइटली इहे चवंदासीं दिलि जो तमामु साफ़ माण्हू आहे असां लाइ तमामु सुठो मुंहिंजो उन ते फोकस रखो बाक़ी त पाण उते ई अची तो हमारा ब्लैक डे हो चुका है सेलिब्रेट और ये पीछे सारे जो कौवे हैं ब्लैक के सारे मेरे क्लासमेट्स हैं और हमने बहुत इंजॉय किया था। तो हमारा गम का दिन हमें थोड़ा सा गम सोल्व करना था बट इन्होंने तो बड़ी मस्तियाँ की हैं भाई, डांसें वांसें की हैं, बहुत शशके किए हैं। अभी भी थोड़ी बहुत डांस रहती है लड़कों की, मैं आपको दिखाती हूँ। hours later. अच्छा गाइज, हमारे यूनिवर्सिटी में आज स्टॉल लगा है। मीठा राम के किसी लड़के ने ना बुक्स का स्टॉल लगाया है, तो आए यहाँ से बुक्स लें। गाइज, तो आज हम गेम्स खेलने वाले हैं और आप लोगों के साथ शेयर भी करेंगे कि हम कौन कौन सी गेम्स खेलेंगे। Alah,